लगे थो त इहा ई राणी वारी ॿुधायल जगह है जिथे राणी मूंखे चयो अच। वरी भी छो न राणी ॾे कॉल कयां ऐं पुछा कयांसि। हेलो जी क्या शामिर साईं। हाँ राणी, मां अव्हां जे ॿुधायल पते ते पहुतो आहियां। भली कार मुंहिंजा वॾेरा साईं। राणी तू किथे आई? जल्दी पंहिंजो दर्शन कराए। सच पुछी त मुंहिंजो साथ वञे साथ। सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे छा? ओ चरी बाक़ी छा समूरो झंग जागी अची हिन वीराने में अची पहुतो आहियां। हाणे पहुच न तूं। हाणे छो था उल्को कयो? राणी मुंहिंजे अंदर में एतिरी तास आहे हिन वक्त तू मुझे सामू अच ऐं मां तोखे ॾिसां। अणांगा पंध त करे आया हो। अञा किथे मूमल राणी, इन काक महल खे भी त पार करणो आहे न। काक महल वारियूं बड़ी मुश्किलूं तव्हां पार करे आया हो। पोइ देर छाजी आहे? हाणे काई देर न आहे। केर आयो तव्हां? तुम लेकर सिधो ध्यान। काॾे? राणी दे किथे गुम आहे राणा? इते ही। अलाए छो तुझो मूंखे फिक्र रहंदो आहे। राणी जेकॾहिं मुंहिंजो तोसां राब्तो न थिए न त मां खॾो को पाण खे मारे छॾियां। मरन तुंहिंजा दुश्मन ईअं न चवंदो कर। इहा हक़ीक़त आहे राणी। छो मुंहिंजा राणा? राणी मां पंहिंजे घर में ख़ुशि न आहियां। मां ज़िंदगीअ में ॾाढा दुख ॾिठा आहिनि। ऑफिस में गॾु कमु कंदड़नि जूं बकारियूं, दोस्तनि जूं मुनाफ़क़तूं ऐं घर जे ॿाहिरि त मुंहिंजे जीअण तो अरवा ई खणाए छॾियो आहे। राणा वेठो एॾो सोचींदे त पोइ पियो भोॻींदे। इहो भला मां छा कयां? पहिरियां त तूं रिलैक्स थी। बाक़ी दुनिया जा दर्द हिकु पासे रख। पंहिंजे प्यार जे बारे में सोच। बाक़ी पंहिंजी पहिरीं मुलाक़ात जे बारे में सोच। पहिरीं निगाह पवण बाबति सोच। राणी तो में त जादू आहे। मां इहो तसवर कंदे बि अलाए कहिड़ो मां सरूर महसूस थो कयां। जेकॾहिं तूं मिलीअ त मां कहिड़ो ख़ुशि नसीब हूंदुसि। इहो ई त राणी तूं मूंखे इहे सुनहरी ख़्वाब ॾेखारे करे छॾे त न वेंदी न? सच में मूंखे एतिरी शिदत सां तूं पहिरीं औरत आहे जंहिं मूंखे एतिरो चाहियो आहे। राणा तूं ईअं छो थो सोचे? तूं भला पंहिंजे ख़ुशियुनि अंदरि ॿिए दुख छो थो खोटे कढई? राणी ख़बर अथई शागिर्दीअ जे दौर खां पोइ 20 सालनि खां बाद मां पहिरियों भेरो पाण खे ख़ुशि नसीब ऐं हल्को महसूसु करे रहियो आहियां। राणी मूंखे त ईअं थो लॻे त मां नओं जनम वरितो आहे। अणॾिठो सौदो कयो आहे। मूंखे न अकेले ऋण में रोले न वञिजे। अगर मां तुझो मां ते यकीन न आहे त खुदा हाफ़िज़। मुंहिंजो मतिलब शिट चङो तो नंढा वडेरा अवां आयो न त असांजा हॾाई करी वञनि। अड़े छोरा तोखे मुंहिंजी अगवा बाबति चङो थो लॻे? माफ़ कजो वडेरा, इनके दाफण जी आदत आहे। वडेरा मूंखे आज़ाद करायो नी। अरे माठ नथो करी छोरा। यार हिननि वटि आशिकनि जी का इज़त ई न आहे। वडेरा अवां बि राणी जे चक्कर में कचे पहुता आहियो। अरे माठ नथो करी छोरा। चवे ठीक तो हिन इश्क असांखे बुछड़ो कयो आहे। अरे छोरा चुप कर। असांजे ज़ख्मनि ते लूण तो मुरकी। वडेरा अमानत न मिली। केड़ी अमानत? हाँ छाजी अमानत? डॉक्टर जो भंग केड़ो अवा पेट्रोल साड़ी जान जोखे में थी।
ही बकरो त हिलाल थियण लाइ तव्हां वटि पाण अची पुॻो आहे। मां जो मतलब छा समझा वडेरा? डॉक्टर वारे पुॻ तां हथ खण। वडेरा इहो तोखे ॾाढो महांगो पवंदई। सुठो मज़ाक कंदो आहे। असांजा कुलर असांजे मथां भौंकनि था। इहा भौंक मां ॾाणण में तब्दील थी वेंदी। जेको वणई सो वञी कर, सम्झे थो? जेको वणई सो वञी कर ऐं मूंखे धमकी न ॾे। मां वॾेरो वरियाम ख़ान आहियां। वरियाम ख़ान। बंदि कर फोन, बंदि कर। मां तव्हां सभिनी खे ॾिसी रहंदुसि। तोखे मुंहिंजी मोहबत ते यकीन कोन्हे? टूटल भरोसे खे भले जोड़े ॾिसजो, पर अॻे अख़बारनि जी सची मोहबत महज़ हिकु भेरो थींदी आहे, जेका मुंहिंजी तोसां आहे ऐं तुंहिंजी मूंसां हुई। मतलब इहा ॻाल्हि माज़ी थी चुकी आहे। हूअं मां अॼु बि तुंहिंजी अखियुनि में हिन लाइ प्यार पासे रहियो आहियां। अॼु बि हिन माशरे में गुंजाइशूं मौजूदु आहिनि। पाण हिकु थी सघूं था। पर घणा वीचार फैसलनि खे कमज़ोर कंदा आहिनि। तूं पंहिंजी दिलि जो ॿुध मूंखे पकाए त अॼु बि तुंहिंजी दिलि मुंहिंजी हिमायती आहे ऐं फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में ॿुधाईंदी। मुज़म्मिल, मूंखे वक़्तु घुरिजे। ठीकु आहे, तुंहिंजी दिलि मुंहिंजे बारे में सोचण ते मजबूर थी आहे। इहा मुंहिंजे प्यार जी वॾी सोभ आहे। तूं मुंहिंजे साह आहीं। सर परेशान लॻो पियो। वॾेरे वारो ॿारु नंढो शामिर ख़ान राणीअ जे इश्क में वञी कचे पोतो आहे। परेशान वरी असां आहियूं। सर इहा त वाकई परेशानी वारी ॻाल्हि। न बागा पंहिंजा हिसा पती घटि थिया आहिनि। हाणे असांखे सोड़ो कयो आहे। हाणे तव्हां ॿुधायो त पाण खे छा करणो घुरिजे? ऑपरेशन नफ़री ऐं असलो किथां अचे? पोइ त भुंगो भरणो पवंदो। 1 करोड़ था भुंगो भरनि। पोइ भला साईं ये नौकरी छॾ इहो कमु कयूं सर। 1 करोड़ सॼी हयाती में कमायो कोन्हे। उनखे चवंदा आहिनि त वॾे साह न पटिजनि बूटा। सिकुअ जी डील कजे। यार तूं सही थो चवे, ईअं ई करणु घुरिजे। वडेरो कूओ थी वियो आहे, कूओ। सरदारा उनखे असांजो कूओ थियणो पवंदो। वडेरो बि सोची थो त हुन सां ॾाढी थी आहे, ॾाढी। 1 करोड़ भुंग जो ॿुधी वडेरे जा त कन ई ठरी विया आहिनि। हाणे ख़बर पवंदी वडेरे खे त धाड़ेल छा थींदा आहिनि। असांजे भुंगे रक़म ईअं हज़म करियो ॼणो असां हुनजा हारी हुयासीं। हाणे जेका पिपड़ी लॻी अथसि तव्हां सोचे ई नथा सघो। पुलिस जे कढ लॻो आहे। हाणे हिन वीचारनि खे हिते पहुचण में गाॾियुनि में पेट्रोल ई कोन हूंदो। अच राणी, तुंहिंजी तारीफ़ पई हले। वाह जो वडेरो सुख करे ॾिनो अथई। उन ख़ुशीअ में हाणे तूं भली 2-3 ॾींहं रेस्ट कर। वरी हिकिड़ो ॿियो नओं पखी पिंजरे ताईं पहुचण जे लाइ लिखतो आहे। वॾी का ज़ालिम औरत आहीं। कीअं थी शहरी बाबू हिन जंगल में घुराई? आशिकनि जी रग रग खां मां वाक़ुफ़ आहियां। इहो सभु कुझु कीअं तूं एतिरी आसानी सां करे वञे थी? मुर्दा सिर्फ़ उहे न हूंदा आहिनि जेको क़बरनि में दफ़न थियल आहिनि। असल मुर्दा त इहे आहिनि जो ज़िंदा बि हुजंदे ऐं रिश्ता ख़तम थी वञनि। मूंसां मासरे खां वेंदे पंहिंजे प्रेमी बि धोखो कयो। तंहिं करे मूंखे हर आशिक़ हवस जो पुजारी लॻंदो आहे। वलू टिलू हे त वॾी गहरियूं ॻाल्हियूं थी करे। असांजी सम्झ को चढ़ियल आहिनि। बहरहाल वडेरे जी मत राणीअ जी साकार सां मुंझी आहे। राणीअ जी आवाज़ उहे जलवा ॾेखारिया जिथे असांजे हथियारनि बि कमु न कयो। बिल्कुलु वॾा अॼु सिकुअ जी यादि पई अचे। काश उहो बि अॼु असां सां गॾु हुजे हा। सिकू बि तमामु जल्द असां सां गॾु हूंदो।